नंदन प्रोग्राम न्यूज़ टाइम में भलीकार आऊं जो मेज़बान जुनेद अंसारी नातन हिन वक्त कौमी असेंबली में इजलास हली रहियो आहे जंहिंमें रायशुमारी थी रही है जेके तरमीमूं कयूं आहिनि टैक्सेशन जे नाले ते जंहिंखे बजट चयो थो मिनी बजट पर उन खां वधीक जेका अहम वॾी ख़बर आहे उहा इहा आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं वज़ीर दिफ़ा परवेज़ खट्टक में सख़्तु तलक़ कलामी थी आहे। अहम इजलास जे दौरान वज़ीर आज़म जी सदारत हेठि जेको इजलास थियो उन में परवेज़ खट्टक वज़ीर आज़म साहब खे एतिरे क़दुरु चयो त तव्हांखे वज़ीर आज़म असां बणायो आहे, माना असांजे करे तव्हां वज़ीर आज़म थिया आहियो। जेको अंदरूनी कहाणी साम्हूं आई आहे उन में इहा ॻाल्हि वाज़े तौरु सम्झ में अचे पई त PTI जे अंदरि सीरियस रिफ्ट आहे। क़ौमी असेंबली में मिनी बजट अॼुकल्ह जेको आहे उनजो मामिलो हो ऐं उन सां गॾोगॾु ज़मीन ऐं मालियाती बिल जी मंज़ूरी जे हवाले सां क़ौमी असेंबली खे इतमाद वठण लाइ पार्लियामानी पार्टी जो इजलास तलब कयो वियो वज़ीर आज़म जे तरफ़ां। पर इजलास में जेको बहस जेको थियो उन जेके मामला बिगड़िया उन में परवेज़ खट्टक, नूर आलम ऐं ॿियनि मेंबरनि मिनी बजट, महांगाई, स्टेट बैंक जी ख़ुदमुख़्तियारी सां मुतलिक़ जे मामलनि ते शदीद ॻणती जो इज़हार कयो ऐं पंहिंजा तहफ़ुज़ात रखिया। ज़रिए जो चवणु आहे त इजलास में वज़ीर दिफ़ा ऐं अॻूणे वज़ीर अला ख़ैबर पख्तूनख्वा परवेज़ खट्टक वज़ीर आज़म खे चयो त तव्हां जेके असांजे करे वज़ीर आज़म थिया आहियो, जेका ॻाल्हि ॿुधी वज़ीर आज़म नाराज़गी जो इज़हार कयो ऐं इजलास छॾे हलियो वियो। पर उन खां पोइ सीनियर जेके मेंबर आहे क़ौमी असेंबली आहे उन्हनि उनखे रोकियो, पर परवेज़ खट्टक बि इजलास छॾे हलियो वियो। हाणे अहिड़ी छिकताइण वारे माहौल में हिकिड़ो प्राइम मिनिस्टर पंहिंजी इमीडिएट जेके मेंबर्स आहिनि उन्हनि सां उनजी इहा कंडीशन हूंदी त उनजो कहिड़ो मैसेज वेंदो। उन सां गॾोगॾु ॿी जेका अहम ख़बर उहा इहा आहे त पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों दफ़ो हाणे तेल जी क़ीमत 150 रुपयनि खे क्रॉस कंदी। 16 जनवरी खां पोइ रेट जेको आहे लॻभॻि 152 रुपया थियण जो इम्कानु आहे। नेपरा बिजली जो रेट बि 4.5 रुपया लॻभॻि 4 रुपया 30 पैसा महांगो करे छॾियो। इन मामले ते ॻाल्हाए पियो। हिन वक़्तु असांखे पैनल टीम जॉइन कयो जंहिंमें शामिल डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, डॉक्टर अयूब शेख साहब, डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब, इनाम भट्टी साहब। सभ खां पहिरियों हलूं था डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब। डॉक्टर साहब तव्हां ॿुधी रहिया आहियो मूंखे? डॉक्टर साहब तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? जी बिल्कुलु लाउड एंड क्लियर। डॉक्टर साहब इहो जुमिलो जेको आहे इहो जेको जुमिलो आहे तव्हांखे वज़ीर आज़म असां ठारायो, असां बणायो, एतिरी वॾी तलख़ी तव्हांखे उमेदु हुई परवेज़ खट्टक ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान जे विच में थींदी? परवेज़ खट्टक उहो माण्हू जेको CM आहे, इहो केतिरे अरसे खां लावो पची रहियो तव्हांजे ख़्याल में जेको अॼु उनजी आउट बस्ट थी आहे? बज़ाहिर त महांगाई, मिनी बजट ऐं ॿिया मामला आहिनि, पर तव्हां छा था सम्झो जॾहिं वज़ीर आज़म इहा तक वज़ाहत ॾिए त मुंहिंजा कारखाना न आहिनि, मुंहिंजी कोशिशि मुल्की मफ़ादनि जे ख़ातिर आहे, तव्हां छा था सम्झो केतिरी अंदरि खिचड़ी पची चुकी आहे? जा जेके माइट विढ़नि पिया इलेक्शन उन दौरान में बि खिचड़ी थोरी पची ऐं उन खां बाद जेके इलेक्शन उते लोकलबाड़ी जा थिया उन में बि थोरा इख़्तिलाफ़ात थिया ऐं हाणे त जेमहिल 2 भाणे जा परवेज़ खट्टक जा उन्हनि पाकिस्तान मुस्लिम लीग नॉन ज्वाइन कई आहे, 2 टे ॾियणा थिया त उतां बि इशारा मिलनि पिया त जेका खिचड़ी पचे थी पई उन में हाणे परवेज़ खट्टक जा माइट मिट त ॿिए पासे वञण शुरू थिया आहिनि। परवेज़ खट्टक ज़ाहिर आहे उनजो बि को उन ते बि जेको प्रेशर हो या जेको उनजो ज़हन ठहे थो पियो, जेको ॾिसे थो साम्हूं त हाणे छा आहे लिखियल दीवारनि ते त छा थियण वारो आहे, त उन लिहाज़ सां उन में बि गर्मी थोरी वधीक अची वई आहे। ऐं बहरहाल कॉन्स्टिट्यूएंसी जो हिकिड़ो प्रेशर त हूंदो आहे। परवेज़ खट्टक तमामु सीनियर ऐं पुराणो माण्हू आहे ऐं उनजे करे उन ते प्रेशर थोरो उन खां मथे हूंदो, पर परवेज़ खट्टक आहे बि सभिनीनि में सियाणो। उहो बि ॾिसंदो आहे त अॻिते अचण वारनि ॾींहंनि में उनजा मफ़ादात कीअं बरक़रार रहंदा। हाणे जेको उन तकरार कयो आहे इहो तकरार लीक आउट फटाफट कराए छॾी आहे। उनजो मक़सदु बि इहो आहे त पंहिंजी कॉन्स्टिट्यूएंसी पंहिंजे माण्हुनि खे ॿुधाए त बाबा मां त तव्हांजी जंग थो विढ़ा, मां त गैस जी ॻाल्हि बि कई आहे, मां गाई जी ॻाल्हि बि कई आहे, प्राइम मिनिस्टर सां तव्हांजे करे विढ़ियो बि आहियां, सुभाणे रिज़ाइन बि करे थो सघे परवेज़ खट्टक। हालांकि उहो अख़बारी नुमाइंदनि खे त चयो त मां सिगरेट पीअण आयुसि, पर अॻिते वञी इहा ॻाल्हि का मूंखे ठहंदे नज़र नथी अचे ऐं मूंखे लॻे थो पियो त अॻिते वञी या गर्मा गर्मी वधीक वधंदी घटंदी न, छो जो उन परवेज़ खट्टक सां गॾोगॾु जेके नूर आलम आहे उहो परवेज़ खट्टक खां बि वधीक तिखो आहे ऐं सचो ऐं खरो माण्हू आहे। उन जेको आहे काफ़ी बयाना ॾिना हुआ, अॼु तक उनजी गर्मा गर्मी ज़रूरु उन ॻाल्हायो आहे, पर एतिरी गर्मा गर्मी न थी आहे जेतिरो परवेज़ खट्टक सीनियर माण्हू थी उन गर्मा गर्मी जेका कई आहे। पर नूर आलम जी जेको आहे उनजो बि वज़न पलड़ो काफ़ी भारी आहे ऐं उन डिसेंडिंग वॉइस पहिरियां ई काफ़ी हद ताईं उन वधाए छॾी ऐं उन में अॼु त नूर आलम काफ़ी
खुली ॿुधायो आहे, मिनी बजट जे बारे में मुखालफ़त बि कई आहे, महांगाई जी ॻाल्हि बि कई आहे, स्टेट बैंक जी जेका ख़ुदि मुख़्तियारी आहे उन जे बारे में उन काफ़ी हेठि मथे ॻाल्हायो आहे उन। त उन लिहाज़ सां जे ॾिठो वञे त बाक़ी मेंबरन्स बि ॻाल्हायो आहे, जेके ख़बरां अंदरां ख़बरूं अचनि थियूं पियूं, पर उन तमामु माइल्ड वे में ॻाल्हायो आहे। पर जंहिं हिसाब सां नूर आलम ऐं परवेज़ खटक ॻाल्हायो आहे उहो तमामु तिखो थी ॻाल्हायो आहे, ऐं उन में महसूसु थिए थो पियो त इहे ॿिया मेंबर मां बि इन मां लाइन वठंदा ऐं ॿिया मेंबर बि अॻिते वञी गर्मा गर्मी ॾेखारींदा। इहा ॻाल्हि हाणे हिते बीहंदे नज़र नथी अचे पई। इहो गाॾो जेको हाणे लुॾी वियो आहे, इहो लुॾण वारो गाॾो जेको आहे, इहो मूंखे नथो महसूसु थिए थो उहो स्टेबल हाणे थींदो। ऐं छो कीअं थिए, हाणे तव्हां अंदाज़ो कयो, अपोज़िशन ॿाहिरि थी प्रोटेस्ट करे असेंबली जे, फवाद थो चवे त उते असां कंट्री जे बेटरमेंट लाइ इहो मिनी बजट आंदो आहे, माना माण्हुनि जे फलाह बहबूद लाइ इहो मिनी बजट उन्हनि आंदो आहे। तव्हां पाण ई पंहिंजे इंट्रो में ॿुधायो आहे त 150 ते जेको पेट्रोल तारीख़ जे इन में पहिरें दफ़े एतिरी इन में महांगो मिलंदो, ऐं जेके वाधारो अचे थो पियो पेट्रोल में 4 रुपया ऐं 30 पैसा। उन लिहाज़ सां गैस सिलेंडर जी तव्हां ॻाल्हि कयो, उन लिहाज़ सां हू चवनि था पिया त हीअ जेके ॿियो वज़ीर जेको आहे साइंस जो, उहो थो चवे, साइंस ऐं टेक्नोलॉजी तो, त ॿियूं जेके गवर्नमेंट पुराणी गवर्नमेंट आहिनि उन्हनि आदि माण्हुनि खे ठाहे छॾियो आहे सब्सिडी ॾेई। बाबा हुकूमत जेको आहे जे आर्टिकल 38 जी जेको आहे उहा उन लिहाज़ सां माण्हुनि खे सुख नथे पहुचाए सघे त ऐं सब्सिडी बि न ॾे त माण्हू वञनि किथे। त इहे सभु ॻाल्हियूं जंहिंजे करे मां सम्झां थो प्रेशर वधंदो, इहो घटंदो न। पर हिकिड़ी ख़ुशख़बरी जी ॻाल्हि इहा आहे त प्राइम मिनिस्टर जेको भंग जी इजाज़त ॾिनी, उहा भंग हाणे करोड़नि जे इलाज लाइ तहक़ीक़ उनजी थी वई आहे, त शायदि कुझु पैसा ॾोकड़ अची वञनि। जी डॉक्टर साहब, तव्हांजे ख्याल में गाॾो हलंदो कोन ऐं सूरत हाल सेंसिटिव आहे। इनाम भट्टी साहब तव्हां मूंखे ॿुधी रहिया? जी जुनैद इनाम साहब, परवेज़ खटक जे ते डॉक्टर जमील ख़ान काफ़ी फोकस कयो, सीनियर माण्हू आहे, एक्स CM रहियो आहे, ऐं मामला त हिन जा पहिरियों ई तय न, हिन CM धार ॿियो थियो, पर हिन महिल जेका लैंग्वेज परवेज़ खटक इस्तेमालु कई आहे उन सां गॾु नूर आलम पीपल्स पार्टी जो हिकिड़ो हार्डकोर वर्कर हो, जंहिंखां पोइ हुन PTI जॉइन कई, ऐं परवेज़ खटक ख़ुदि पीपल्स पार्टी में रहियो आहे। त इन्हनि जी का ज़हनी अलाइनमेंट त हुई कान प्राइम मिनिस्टर सां। हाणे हिन मौक़े ते अची प्राइम मिनिस्टर इहो चवेसि त तव्हां मूंखे ब्लैकमेल कयो था, ऐं परवेज़ खटक हुन खां जेके सुवाल करे थो त हमाद अज़हर विच में ॻाल्हाए, हमाद अज़हर खे परवेज़ खटक रोके ऐं टोके, शौकत तरीन ते तनक़ीद करे, बज़ात हमाद अज़हर ऐं शौकत तरीन ते तनक़ीद आहे। अंदरि तव्हांजे ख़्याल में छा पची रहियो आहे जो मामला AC ताईं अची पहुता आहिनि, जो वज़ीर आज़म चए थो त जेकर तव्हांखे मूं ते एतमाद न आहे त मुंहिंजे ख़िलाफ़ु बेएतमादी रिथ आणियो, इनडायरेक्ट लफ़्ज़ चयो अथई त अपोज़िशन खे दावत ॾियो अची उहे हुकूमत संभाले। जुनैद, आउं हिनखे हिकिड़े ॿिए नज़र सां बि ॾिसां थो, ऐं उहा इहा आहे त पठाण आख़िर पठाण आहे, ऐं पठाण खे पंहिंजा जेके पश्तून इंट्रस्ट आहिनि उहो कहिड़ी बि जमायत में वेठो हुजे, उहो चाहे जमायत इस्लामी में हुजे, JUI में हुजे, मुस्लिम लीग नून में हुजे, PTI में हुजे, पीपल्स पार्टी में हुजे, या कंहिं बि ॿिए कंहिं नेशनलिस्ट ग्रुप जे नाले में वेठल हुजे, उहो पंहिंजे क़ौमी मुफ़ादनि ऐं पंहिंजे माण्हुनि जे मुफ़ादनि सां घटि में घटि गॾियल बीहे थो। इहो उन्हनि हर दौर में सभिनी साबित कयो आहे। ऐं हिकिड़ो त परवेज़ खटक खे उन नज़र सां ॾिसां थो त ज़ाहिर ॻाल्हि आहे त उहो पंहिंजे जंहिं माण्हुनि जी नुमाइंदगी करे थो, उन्हनि जी ॻाल्हि करे ई जॾहिं पंहिंजे इख़्तिलाफ़ खे रखे थो, त तॾहिं पोइ उनजे अंदरि खणी मामलात ॿिया केतिरा बि हुजनि, उन में हिकिड़ी ॻाल्हि वाज़े आहे त हू इहा शइ चाहिनि था ऐं ॾिसनि था त पाकिस्तान जे वफ़ाक़ जे अंदरि जॾहिं सूबनि सां उन्हनि जे पैदावारी वसीलनि, उन्हनि जे माली वसीलनि ऐं ॿियनि सां इंसाफ़ जेकॾहिं नथो करे सघे वफ़ाक़, त हू घटि में घटि उते पंहिंजी खुलियल राय रखनि, इज़हार कनि, पोइ उन ते चाहे हू संदन जमायत हुजे या का ॿी हुजे। पर अफ़सोस इहो आहे त असां वटि वरी उबतड़ आहे त ख़ासि करे सिंध में जॾहिं पीपल्स पार्टी भले वफ़ाक़ में बि हुजे त उन वक़्तु उन्हनि खे पंहिंजनि मेंबर्स खे बि गाइड कंदा आहिनि त कॾहिं बि अहिड़ो नुक़्ते नज़र न रखिजो जंहिंमें असांखे का तकलीफ़ अचे। त आउं हिनखे इन नज़र सां ॾिसंदे बाक़ी हाणे हलूं था अॻिते हिन मामले ते त परवेज़ खटक ऐं इमरान ख़ान जे विच में आया इख़्तिलाफ़ जो सबबु का खिचणी पचंदड़ आहे ऐं इक़्तिदार मां उन जे खिसकंदड़ ॾोर हथनि मां ॾिसी करे परवेज़ खटक जी का तब्दील थींदड़ सोच आहे या के ॿिया मामलात आहिनि। त आउं ईअं सम्झां थो त अफ़गानिस्तान जे तब्दीली जी बाद पठाणनि जो सॼो जो कोई पश्तून बेल्ट आहे, उन जे अंदरि हर माण्हू मुख़्तलिफ़ नुक़्ते नज़र सां
जेके बीठल बि हूंदा तॾहिं बि हाणे हू उनखे सोचींदा इन पस मंज़र में त पाकिस्तान जो मुस्तक़बिल उन मुस्तक़बिल में पश्तून बेल्ट ऐं पश्तून बेल्ट जो उहो हिसो बिलख़ुसूस जेको अफ़गान बॉर्डर सां ॻंढियल आहे त हू पंहिंजी हींअर नेशनल अलाइनमेंट ऐं नेशनल पॉलिसीज़ खे उन पस मंज़र में वधीक ॾिसंदा हूंदा जंहिंजे करे ई आउं सम्झां थो इहे शयूं थियनि थियूं। ऐं पोइ बाक़ी जेका ॻाल्हि अचे थी उहा इहा आहे त इहा वाक़ई बि हक़ीक़त आहे त जेके माण्हू ॿाहिरि पब्लिक में आहिनि जेके जेॾी महिल वोट वठणु वञनि था त उन्हनि खे इहा ख़बर पए थी त खेनि माण्हू छा था चवनि ऐं छा थो ॿुधणो पए। हींअर लोकल बॉडीज़ इलेक्शन्स जेके थियूं आहिनि KPK में उन KPK जे अंदरि उन लोकल बॉडीज़ इलेक्शन्स जे नतीजनि खे ॾिसण बाद परवेज़ खटक खे यकीनन इहो नज़र आयो हूंदो त माण्हू संदन अॻे इलेक्शन में हुननि जो कहिड़ो आदुर्भाव कंदा, हुननि खे कुल्हनि ते खणी घुमाईंदा या उन्हनि जे ख़िलाफ़ जेको आहे सो अॻियां जुलूस कढी निकिरंदा जेॾी महिल इलेक्शन कैंपन लाइ वेंदा। जी त PTI खे हिन वक़्तु जेका हुननि जी सूरताल बीठी आहे जंहिं महांगाई जंहिं क़िस्म जे पॉलिसीज़ IMF खां वठी करे हींअर जेका सूरताल स्टेट बैंक जी ऐं ॿी बीठी आहे इन में आउं सम्झां थो PTI मुकमिल तरह ते पाकिस्तान जे अंदरि मजमूई सभिनी माण्हुनि जे ज़िंदगीअ खे तमामु तंग करे छॾियो आहे। ऐं आउं सम्झां थो त उन जी शुरूआति संदनी पार्टी जे अंदरि इन्हनि जुमलनि सां परवेज़ खटक खे करणी पई आहे त माण्हू असां खां पुछनि था, असां ज़ाहिर आहे उन जे करे जेको आहे सो तव्हांजे आॾो इहे शयूं रखूं था। ऐं इमरान ख़ान खे जंहिंखे इहा साहिब खे ख़बर कोन्हे त रुॻो पैसनि ठाहिण जे लाइ इक़्तिदार कोन कबो आहे पर इक़्तिदार जा सिर्फ़ु ईअं ई मज़ा जेके आहिनि उहे वॾा हूंदा आहिनि। तव्हां जिन शयुनि जी प्रिविलेज हासिलु कयो था बींग वज़ीर आज़म उहो ई तमामु वॾो हूंदो आहे। इहा त पोइ ख़बर पवंदी त तव्हां केतिरा पैसा ठाहिया या न ठाहिया, पर असुल हक़ीक़त इहा आहे त तव्हां जॾहिं वज़ीर आज़म आहियो त तव्हां मुल्क जे अंदरि मुल्क जे माण्हुनि जा मसइला घटाया या वधाया। जेकॾहिं तव्हां घटाए न सघिया आहियो त घटि में घटि इन शइ जो एतिराफ़ कयो त तव्हां में उहा सलाहियत कोन्हे, तव्हांजी उहा टीम कोन्हे, तव्हां में इन क़िस्म जो को बि विज़न कोन्हे जंहिंसां तव्हां मुल्क खे कंहिं राह ते आणे सघो जो चई सघिजे त तव्हांजी जमायत किथे बि बीह करे चए बाबा अॼु छॾियो असां तव्हांजे ईंदड़ 50 सालनि जे लाइ हिकिड़ी अहिड़ी रिथाबंदी कई आहे जंहिंमें मुल्क तमामु ख़ुशहाल थी वेंदो। इमरान ख़ान वटि त अहिड़ो बि कोई फार्मूलो कोन्हे ॿुधाइण जे लाइ जंहिंमें हू करे सघे। ऐं सम्झां थो इहे इख़्तिलाफ़ात वधण जो सबबु जेको आहे उहो सभु सॼी सूरताल जेका साम्हूं माण्हुनि खे फेस करणी पवंदी परवेज़ खटक उन जो इज़हार कयो आहे। ऐं जेको बिलख़ुसूस PTI जेका हेतिरे अरसे खां वठी करे KPK में हुकूमत ऐं भयां थो ही ॿियों दफ़ो आहे हुननि जो उहा करे पई ऐं वफ़ाक़ी हुकूमत हुननि खे ई पहिरियों दफ़ो मिली आहे। पहिरीं त खणी हुननि खे इहो जवाज़ हूंदो त असांजी वफ़ाक़ी हुकूमत कोन्हे, हींअर त हुननि वटि इहो जवाज़ बि न रहियो, हींअर वफ़ाक़ी हुकूमत बि हुननि जी आहे। ऐं तव्हांखे यादि हूंदो त गुज़िरियल भेरे जॾहिं KPK में इहो ई खटक साहिबु जेको आहे वज़ीर आला हो त उन जे ई भरपूर कोशिशि सां ऐं माण्हुनि जे हुजूम सां उहो इस्लामाबाद में दाख़िल थियण जे लाइ जॾहिं हुतां जुलूस वठी आयो त उहो सभु बि उन जे साम्हूं आहे। तंहिंजे करे आउं सम्झां थो पश्तून मामला उहे ई वधीक नज़र में हूंदा परवेज़ खटक खे PTI खां। जी डॉक्टर रफ़ीक चांडू साहब तव्हांजी राय कहिड़ी आहे जहिड़े खे अव्हां किथां ॾिसो जहिड़े जो कंक्लूजन छा आहे या कहिड़े जेको फ्यूचर जी स्ट्रेटजी जी पेशंग उहो ई साबित थी सघे थो? अदा मां सम्झां थो त हीउ जेको परवेज़ खटक अॼु जेको अंग्रेज़ी में चवंदा आहिनि स्पिल द बीन्स उहे इहा पुराणी ॻाल्हि आहे। तव्हांखे यादि हूंदो त अॻु में हुन पंहिंजे हल्के में हिकिड़ी पछतो में स्पीच कई जेका मंज़र आम ते आई हुई जंहिंमें हुन इहो ई चयो हो त मां चाहियां जंहिंखे हुनखे वज़ीर आज़म बनायां, जंहिंखे चाहियां हुनखे लाहे छॾियां। इहो हुनजे दिमाग़ में कंहिं अरसे खां वठी ॻाल्हि हले थी पई ऐं उनजे पुठियां को यकीनन के वॾा सबबु हूंदा। हिकिड़ो त हू KP में हिकिड़ी ॾाढी पंहिंजे हिसाब सां सम्झे थो त हुनजी अहमियत आहे ऐं हुनजो जेको हुन जेका सपोर्ट आहे इमरान ख़ान खे या PTI हुकूमत खे उहा तमामु इम्पोर्टेंट सपोर्ट आहे। ऐं जॾहिं हुन जे हिसाब सां डिसीशन्स नथा थियनि त पोइ इहो इहे ॻाल्हियूं करे थो। नंबर ॿियो हू दिफ़ाई वज़ीर रहियो आहे हिन वक़्तु बि आहे, उन करे बि हुनजे बैकग्राउंड जेको आहे सो काफ़ी कनेक्टेड आहे ऐं उहो बैकग्राउंड इस्टेब्लिशमेंट सां कनेक्टेड आहे। ऐं इन मां लॻे ई थो त इमरान ख़ान जी जेका वेंदड़ हुकूमत आहे जेका लुॾंदड़ कश्ती आहे उन खां वधीक हुनजी जेका एंटीना आहे हुन जेका कनेक्टिविटी आहे उहा जेका आहे सा इस्टेब्लिशमेंट सां आहे। ऐं इहा ॻाल्हि ॾिसंदे करे
त उहो जेका गवर्नमेंट आहे PTI जी उनखे सपोर्ट शायदि अॻे इलेक्शन्स ताईं न मिले काई, इन करे हुनजे बि जेका ज़बान आहे उहा खुले थी ऐं उहे बि ॻाल्हाइनि था पिया। मां चवां थो लार्जर जेका पिक्चर आहे उहा सॼी उहा आहे त जेका इस्टेब्लिशमेंट आहे उन विच में रिफ्ट आहे उहा आहिस्ते आहिस्ते कलर शो पई करे, यानी स्ट्रेसिंग थींदी पई वञे। कीअं जेकॾहिं असां पहिरीं इहो सम्झण जी कोशिशि पई कयूं त इहो कीअं थींदो, त हाणे इहो सम्झ में अची रहियो आहे त कीअं थी रहियो आहे, कीअं इहा सूरत हाल सॼी बिखरी रही आहे। सो जेका रिफ्ट आहे PTI में अंदरि उहा त कंहिं अरसे खां वठी तमामु घणी आहे ऐं उन में काफ़ी दड़ा थींदा रहिया आहिनि, पर हीअ हुकूमत में अंदरि जेके आहिनि पार्लियामेंटनि जेके आहिनि उन्हनि जे विच में दड़ाबाज़ी आहे ऐं उहा तमामु सीवियर आहे, तमामु सीरियस आहे, जेका हाणे बिल्कुलु अॻियां अची वई आहे। जंहिं अची इमरान ख़ान खे मतिलबु आहे त अहिड़ी सोढ़ी जॻह ते बीहारियो आहे जो इमरान ख़ान लाइ डबल चैलेंजिस आहिनि। हिकिड़ो इहो जेकी दड़ाबाज़ी आहे इनखे कीअं फेस कंदो, इनखे कीअं मुंहुं ॾींदो, जेका PTI में अंदरि आहे। ॿियो जेका अपोज़िशन जे तरफ़ां जेके तयारी थी रही आहे हुननि जे ख़िलाफ़ु उनखे कीअं मुंहुं ॾींदो। टे ते हुनखे जेको इस्टेब्लिशमेंट खे राज़ी रखण लाइ कुझु बि न आहे हुन वटि। इकोनॉमी उनखां तमामु हिकिड़ी ख़राबु सूरत हाल में आहे, ॾींहों ॾींहुं ख़राबु सूरत हाल वठंदी थी वञे। तव्हां ॾिठो वरी नेपरा अॼु वरी पंहिंजा अघु वधाए छॾिया आहिनि। इहो हर महीने ॿिए महीने हुननि खे अघु वधाइणा आहिनि, जेका IMF डील आहे उन तहत। हाणे इहा सॼी सूरत हाल जेका आहे उहा फीड थी करे पई तमामु ख़राबु मुल्की हालात में, जंहिंजो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इमरान ख़ान ऐं PTI ते ई किरणो आहे। ऐं इहे सभई हाणे हथु छॾाए रहिया आहिनि त जीअं इहो वञी इमरान ख़ान ई साबित थिए त भई हे ई आहे, असां त हिनखे चयो पिए त हे ग़लति हो। त हाणे इहो सॼो खमियाज़ो इमरान ख़ान जे मथां अचिणो आहे, ॿिया सभु पार्टी में बि हथु छॾाई नथा वञनि। जी डॉक्टर अयूब शेख साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहियो? डॉक्टर अयूब शेख साहब, डॉक्टर साहब सां ॿीहर कॉन्टेक्ट करण जी कोशिशि कंदो, जीअं हुन सां राब्तो बहाल थिए त हुन खां राय वठंदासीं। हलूं था डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब। डॉक्टर साहब, हिकिड़ो ॿी ख़बर जेका इन्हनि वॾियुनि ख़बरुनि जे विच में इहा आहे जंहिं ते बि ज़रूरु ॻाल्हाइणु घुरिजे ऐं क्विकली तव्हांजो मूंखे राय खपे उन ते। 2 सानिया थिया आहिनि वेझड़ में असांजे मुल्क में। हिकिड़ो त तमामु वॾी हेडलाइन स्टोरी ठहियो मरी, ॿी हिकिड़ी स्टोरी ठही त टंडरे ॼाम में 20 माण्हू कचो शराब वापराइण करे वफ़ात करे विया आहिनि, इंतकाल करे विया आहिनि। पर पहिरियों मूंखे तव्हांजो कमेंट घुरिजंदो क्विकली, NDMA खे रिस्पॉन्सिबल करार ॾिनो आहे इस्लामाबाद हाई कोर्ट मरीअ जे साने जो, तव्हां छा चवंदव साईं? सौ सिधो जेको आहे उहा नालाइकी आहे। सौ सिधो कहिड़े मुल्क में ईअं थींदो आहे त ठीकु आहे, ब्लेम तव्हां कणिक शुरू करे छॾियो, तव्हां इल्ज़ाम हणो जेके माण्हू टूरिस्ट हुते विया आहिनि। असां सॼी दुनिया में ढंढोरो था पीटियूं त बाबा टूरिज़म पाकिस्तान में वधी वई आहे। टूरिज़म असां पंहिंजे माण्हुनि खे टूरिस्ट स्पॉट ते बचाए नथा सघूं त असां पोइ ॿियनि खे छा करे सघंदासूं। कंहिं बि स्टैंडर्ड एडमिनिस्ट्रेशन जे स्टैंडर्ड सां तव्हां ॾिसो, NDMA जे स्टैंडर्ड सां तव्हां ॾिसो, गवर्नमेंट जी जेके तरीक़ो आहे इन्हनि माण्हुनि खे, इन्हनि मामलनि खे हैंडल करण जो तरीक़ो, उनखे तव्हां ॾिसो। माण्हू उते जेके बर्फ़ में 22-23 माण्हू जेके आहिनि उहे उते जांबाक थिया आहिनि, मुआ आहिनि उते, ऐं उहो 12-15 कलाक जेको आहे सभु उन में का चुरपुर न थी आहे। दुनिया में इन खां वधीक इहे त टेम्परेचर -2 ऐं -3 ते हो न, जिते -50 -60 ते आहे उते ई माण्हू न मरंदा आहिनि। त हिते जेको आहे माण्हू असां इन्हनि खे न बचाए सघूं त स्टेट जी रिस्पॉन्सिबिलिटी कहिड़ी आहे? इहे माण्हू टैक्स छो था ॾियनि? स्टेट खे एतिरो वॾो जेको हाथी पालीनि था पिया उहो छो था पालनि? त इन में त मां सम्झां थो पियो त असांखे NDMA खे बि इन्वोक करणु खपे हा, एडमिनिस्ट्रेशन खे उते बिल्कुलु करणु खपे हा, आर्मी खे कॉल करणु खपे हा, हेलीकॉप्टर्स असांजा नाइट वारा बि आहिनि, नाइट विजन वारा बि आहिनि, उन्हनि खे बिल्कुलु रोल आउट करे छॾणु। ऐं हेलीकॉप्टर जी एतिरी ज़रूरत बि न हुई। उतां चौधारी जेके आहिनि एडमिनिस्ट्रेशन खां अलावा आर्मी छावनियूं आहिनि, उन्हनि खे जे रेक्विज़िशन कनि हा त ज़रूरु उहे अचनि हा, जेको सुबुह जो आया और राति जो अची वञनि हा। पर इहा साईं सिधी हिकिड़ी लापरवाही आहे। ऐं पोइ असांजा जेके वज़ीर था चवनि त ग़लती जेका आहे माण्हू उते विया छो आहिनि। जी सर, असां वटि त विक्टिम ब्लेमिंग जी अप्रोच आहे न सर। जी जी, 4000 जी गुंजाइश आहे मरी में गाॾियुनि जी,
उते उन्हनि लख गाॾियूं जेके मोकिले छॾियो त पोइ इहा कोताही कंहिंजी त हूंदी न इन में। टोल बि तव्हां वठो, टोल प्लाज़ा ते तव्हां वटि उन पर्चियूं बि आहिनि। त ॿी ॻाल्हि जेका तव्हां कचे शराब जी ॻाल्हि, हा सर, इन मां सवाल तव्हांखे पुछां थो सर, मां सवाल पुछां थो कैटेगोरिकली, पोइ वरी तव्हां मूंखे आंसर खपे। हींअर सर उन में अपडेट इहा आई आहे त टंडरे जाम सां गॾु टंडरो अलायार ऐं नसरपुर में बि माना एडजस्टेंट एरिया आहिनि हैदराबाद रीजन जा, उते जेको आहे इलाइक़ा आहिनि खेसाना, मोरी ऐं टंडरे जाम में वधीक 3 ॼणा फोत थी विया आहिनि, जंहिंखां पोइ फोतुनि जो अंगु 18 थी वियो आहे। ऐं तव्हांखे हैरत ईंदी त सिर्फ़ु नोटिस वरिता विया आहिनि। ऐं नोटिस केरु थो वठे? DIG SSP। मुंहिंजो सुवालु मुख़्तसर आहे सर डॉक्टर जमील साहब, छा पुलिस जी ॻुझी हिमायत या पैटर्नाइज़ेशन खां सवाइ कचे शराब जो धंधो मुमकिन आहे सर? सिंपल सर। न असुल ई न आहे। कचो शराब लोकल पुलिस जेका आहे उन जे पैटर्नेज खां अलावा हली नथी सघे। गुटको लोकल, जुओ लोकल पैटर्नेज खां अलावा गुटको जेको हले थो पियो, माण्हू कैंसर खां मरनि था पिया। तव्हां जिना हॉस्पिटल में वञो, माण्हू जेको आहे माउथ कैंसर खे वठी जेके उहे मरनि था, ऐं हिकिड़ी लातादाद माण्हू जेके हिन में मुब्तला थी विया आहिनि गुटको खाई त उन जे करे इहे बि टोटल जेको आहे इहो इन जे करे त लोकल उन्हनि जी सपोर्ट आहे, पैसा था वठनि हर भाई, पुलिस वारा पंहिंजी जाइ ते, एक्सरसाइज़ डिपार्टमेंट वारा पंहिंजी जाइ ते, इहे सभु पैसा था वठनि ऐं पोइ हथरातो हलाइनि था पिया। इन हिसाब सां जुओ सटो सभु कुझु, त मक़सदु इहो आहे त इहो हाणे ईज़ी मनी मेकिंग जो सिलसिलो आहे, जंहिंमें इनखे चवंदा आहिनि विक्टमलेस क्राइम। विक्टमलेस क्राइम में पुलिस खे एतिरो को प्रॉब्लम न थींदी आहे। हीअ त हादसो थी वियो आहे त को पुछाणो थींदो त भाई कीअं थियो, छा थियो, पोइ वरी खोजना कंदा, चवंदा हा फलाणो माण्हू ख़राबु हो, फलाणे माण्हू खे पकड़ींदा, भाई कुझु 2-3 रेड करे वठंदा। वरी तव्हां ॾिसजो त इन टंडोला यार में, इते खसाने मोरी में, इते ई तव्हां ॾिसंदो टंडे आदम में, इहे सभु जान ते तव्हां वरी ॾिसजो त हफ़्ते खां पोइ इहे शराब हफ़्ते खां छा बेटर। सर हिकिड़ो जुमिलो मां ज़रूरु तव्हांखां पुछणु चाहींदुसि, पोइ मां इनाम साहब ॾे वञा थो। पोइ नोटिस छाजे लाइ था वठनि DIG साहब, SSP साहब? छा नोटिस तव्हांजे ऐं मुंहिंजे कंज़म्पशन जे लाइ त असां नोटिस वठी छॾियो? नोटिस वठी छॾियो फ़क़ति इथे त इहो टोटल केस आहे त हिनखे पुलिस में अख़्तियार आहिनि इहे जेके SSP DIGs खे, त समरी इन जो ट्रायल करे जेके माण्हू में इन में इन्वॉल्व आहिनि उन ते एक्शन खयो वञे ऐं समरी ट्रायल जे तहत। पर हाणे प्रॉब्लम इहा आहे त हिन में पैसा ॾोकड़ एतिरा आहिनि त सॼी हिकिड़ी चेन थी ठही वञे, इन जे करे पोइ एक्शन वग़ैरह मां सम्झां थी। जी इनाम भट्टी साहब, मरीअ साने जो ज़िम्मेदार NDMA खे करार ॾिनो आहे इस्लामाबाद हाई कोर्ट, हिकिड़ो तव्हांजी राय उन ते खपे। ॿियो ई फोतुनि जो अंगु 18 थी वियो आहे, गुज़िरियल ॾींहुं पाण ॻाल्हि कई जेको आहे कचे शराब वारे मामले ते। ऐं छा मुमकिन आहे पुलिस जी पैटर्नाइज़ेशन खां सवाइ इहो धंधो करणु, ऐं पुलिस वारा सिर्फ़ु DIG साहब SSP साहब नोटिस, अञा ताईं नोटिस? मूंखे पहिरीं त मरी वारे वाक़िए ते जेकॾहिं इहो नेशनल डिज़ास्टर आहे, तव्हां सम्झां थो NDMA जा हिकिड़ा TORs तय थियल हूंदा ऐं उन में तय थियल हूंदो त डिज़ास्टर छाखे चइबो आहे, कुदरती आफ़तूं कहिड़ियूं हूंदियूं ऐं कुदरती आफ़तुनि खां पोइ पैदा थींदड़ सूरताल खे मुंहुं कीअं ॾिबो आहे। मुंहिंजे मालूमात मुताबिक़ NDMA उन जे लाइ हीउ जेको पैदा थियल माहौल ऐं मामिलो आहे, इहो मुकमिल तरह ते उते जी मक़ामी इंतज़ामिया ऐं सालनि खां वठी हलंदड़ उते जो जेको कारोबार जो तरीक़ेकार आहे, जंहिंमें हिकिड़ा इदारा उते भत्ता वठंदा आहिनि, उन्हनि भत्तनि जे नज़र में उते दुकानदार वरी पंहिंजो कारोबार इन ई तरीक़े सां उते हलाईंदा आहिनि। इहो को हिकिड़े ॾींहं जो मामिलो कोन्हे, इहो सालनि खां वठी को मरी में ईअं थींदो ईंदो आहे। इहो सिर्फ़ु मामिलो वधियो इन जे करे जो उन्हनि माण्हुनि इहो अंदाज़ो कोन लॻायो त को हिन साल एॾी वॾी बर्फ़ पवंदी जंहिंजे करे माण्हू जेकॾहिं रस्तनि ते रोडनि ते 24 कलाक बेहिजी वेंदा त को उन में मरी बि सघनि था। हर साल 24 कलाक ट्रैफ़िक बंदि थींदी आहे। तव्हां गुज़िरियल साल जो रिकॉर्ड खणो, उन खां अञा गुज़िरियल साल जो रिकॉर्ड खणो, डिज़ास्टर मैनेजमेंट खे कॉल कयो वेंदो आहे जॾहिं बि इन क़िस्म, या त वरी ख़ुदि गवर्नमेंट ॿुधाए त हुननि डिक्लेयर कयो हो, जीअं ॿोॾि ईंदी आहे न, ॿोॾि खां पहिरीं डिक्लेयर कबो आहे त बाबा हींअर ॿोॾि ईंदी, ॿोॾि जे करे उहे सभु जेके इदारा हूंदा आहिनि उहे मुतहरिक थी वेंदा आहिनि। उन्हनि जा जेके स्टोरेजिस हूंदा आहिनि, उन्हनि जो जेको सॼो इन्वेंट्रीज़ हूंदियूं आहिनि, जेको डिप्लॉयमेंट सिस्टम हूंदो आहे, उहो सॼो एक्टिव थी वेंदो आहे। या गवर्नमेंट इहो ॿुधाए त हिननि फोरकास्ट जॾहिं थी 4 ॾींहं अॻु में त इहा एतिरी बर्फ़बारी पवंदी त उनजे लाइ हिननि को अहिड़े क़िस्म जो मय्यर वरितो हो। इहे सभु शयूं हींअर
हिकिड़े इदारे जे मथां उछलाए उन्हनि ॿियनि माण्हुनि खे ज़िमेदारी खां आजो करार ॾियणु इंतिहाई अफ़सोसनाक आहे। सभ खां पहिरीं डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट, उन खां पोइ उते जी लोकल मैनेजमेंट ऐं उन खां पोइ सालनि खां हलंदड़ उते जो तरीक़ेकार कारोबार जो, जंहिंमें हिकिड़ा इदारा भत्ता वठंदा आहिनि ऐं प्लस में जेका बि उते मशीनरी आहे उन मशीनरी खे कीअं रोड ते हलण खां नाकारा बणाए किथे बंदि रखियो वेंदो आहे त जीअं उन जे करे बि कुझु माण्हुनि जो कारोबार हले, कीअं उन्हनि माण्हुनि जा रस्ता बंदि कया वेंदा आहिनि त जीअं होटलुनि जो कारोबार हले। इहे सभु जी जी इनाम साहब तव्हां मूंखे ॿुधी रहिया जी हेलो जी 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 कंटिन्यू कयो जी 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 कंटिन्यू कयो तव्हां वञे त मुंहिंजो जॾहिं मूंखे इहा ख़बर आहे जी त इहो सॼो तरीक़े वारदात जेका आहे उहो मरीज़ जे अंदरि कीअं थींदी आहे। तव्हांखे यादि हूंदो गुज़िरियल साल उते हिकिड़ियूं वीडियोज़ बि आहियूं जिन में फैमिलीज़ सां माण्हू आहिनि, उन्हनि सां को जे दुकाननि ऐं होटल वारनि जो झेड़ो थो थिए, उन सां विढ़नि था, मायुनि जूं रड़ियूं पयूं थियूं थियनि। उन्हनि जो अॼु ताईं छा थियो त तंहिंजे करे इहो आहे त हिन मुल्क जे अंदरि हुकुमरानी जे नाले का शइ आहे ई कोन। आइन ऐं कानून जी पासदारी, लाक़ानूनियत जो सबब जेको आहे उहो ई इन्हनि शयुनि खे रोके सघंदो आहे। जेकॾहिं तव्हांजा सभु इदारा आइन ऐं कानून सां पाबंद थी करे हलनि त इहे शयूं न थियनि। ऐं उन खां बाद आऊं त इन ते बि आहियां त तहक़ीक़ कयो, इन्वेस्टिगेशन कयो त कहिड़ा ठीका कंहिं वटि आहिनि, उते जे सॼे इन कारोबार जी केतिरी कमीशन कंहिंखे मिलंदी आहे, उन में इहा बर्फ़ साफ़ कंदड़ मशीन खां वठी लूण हारींदड़ ऐं लूण जे ठीके ताईं ऐं ॿियूं जेके बि सभु मामलात आहिनि उन्हनि सभिनी जी इन्वेस्टिगेशन थियणु खपे। जी रफ़ीक चांडियो साहब तव्हां ॿिन्ही वाक़िअनि ते छा चवंदव? मरीज़ सां ज़िम्मेदार एनडीए में आहे ऐं ॿियो छा रुॻो डीआईजी जो नोटिस वठणु काफ़ी आहे हिन में टंडर जाम वारे मामले में? वधीक 3 माण्हू फौत थी विया। डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब Dr. Rafiq Chandu sahab, can you hear me, sir? Dr. Rafiq sahab, तव्हां ॿुधी रहिया मूंखे? रफ़ीक माइक खोलियो। डॉक्टर रफ़ीक साहब तव्हां माइक ऑन कजो। डॉक्टर रफ़ीक जो नेटवर्क वियो हलियो। ॿीहर डॉक्टर रफ़ीक सां राब्तो करण जी कोशिशि कयूं था। इनाम साहब तव्हां ॿुधाए रहिया आहियो त तव्हांजे ख़्याल में उन्हनि सभिनी खे कटड़े में हाणे बीहारणु घुरिजे मरी वारे मामले में, पर टंडरे जाम वारे मामले में जीअं तव्हां जेको सुवालु इहो आहे त हिकिड़ो डीआईजी सिर्फ़ु नोटिस वठे थो, अॼु 3 माण्हू वधीक फौत थी विया आहिनि। तव्हांजे ख़्याल में हाणे इहो ख़तमु न थियणु घुरिजे? जेके सतही या सुपरफिशियल नोटिसिंग आहे शुडंट बी एंड नाउ? हिते हिकिड़ो मशहूरु आहे असां वटि त जॾहिं कंहिं कम खे न करिणो हुजे त उन जे लाइ कमेटी ठाहे छॾियो, ऐं जॾहिं कंहिं शइ में मुलविस सिर्फ़ु नोटिस वठी छॾियो। डीआईजी खां वठी उन लोकल थाणे जे हद जे एसएचओ ताईं सभिनी खे इन्हनि सभिनी मामलनि जी मालूमात आहे ऐं हूंदी। उन्हनि जे इन सॼे आशीर्वाद खां सवाइ इहे शयूं थी न जे न आहे। ऐं जेकॾहिं उन्हनि खां सवाइ इहो थियो आहे त पोइ सिर्फ़ु नोटिस छो वठिजे? पोइ त हुननि जी प्राइम रेस्पॉन्सिबिलिटी जेका आहे, ड्यूटी जेका आहे, उन खां कोताही जो सबबु ॼाणाईंदे उन्हनि खे छो न शोकाज़ ॾिनो वञे। ऐं शोकाज़ जेको हूंदो आहे उन में मुंहिंजे ख़्याल में उन्हनि खे इहो ई उन्हनि ते करणु खपे त तव्हांजे ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई कजे, छाकाणि त इहा उन्हनि जी पंहिंजी कारकर्दगी जे पूरे न करण जी निशानदेही आहे। ऐं इहा साबिती आहे त जेका लाॻापियल इंतिज़ामिया आहे उहा पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पूरे तरीक़े सां नथी निभाए, तंहिंजे करे अहिड़ा वाक़िया बार बार थियनि था। इहो सॼे ई हिन हैदराबाद जे विसनिटीज़ में टंडो अलायार, नसरपुर, टंडो मोहम्मद खान, टंडो जाम ऐं मटियारी भिक्षा, इन सॼे एरिया में तव्हांखे बार बार हर साल रिपीटेड अहिड़ा वाक़िया मिलंदा रहनि था। जी जी वॾी महिरबानी इनाम शेख साहब, सॉरी इनाम भट्टी साहब, अमूमन मूंखे इनाम शेख साहब यादि हूंदा आहिनि। ख़ैर डॉक्टर जमील अहमद खान साहब तव्हांजी वॾी महिरबानी। डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब, डॉक्टर अयूब शेख साहब सां राब्तो करण जी कोशिशि कईसीं, उन सां राब्तो न थी सघियो। न प्रोग्राम टाइम पंहिंजी पुॼाणे थो पहुचे। पंहिंजे मेज़बान जुनेद अंसारी ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।